Assalamualaikum and welcome to Motivational Skills by Sufi Sher. बेटा आज असां पढ़ी रहिया आहियूं ज़र्ब जो अमल यानी मल्टीप्लिकेशन। इंग्लिश में छा चइबो आहे? मल्टीप्लिकेशन। मल्टीप्लिकेशन जो अमल छा हूंदो आहे? ज़र्ब जो अमल छा हूंदो आहे? उन में असां काई बि शइ हुजे न, हे छा आहे? तव्हांजी फिश आहे, छा स्टार फिश। स्टार फिश चओ या स्टार चओ या सितारा चओ। हाणे हिननि में घणा ॾिसो, घणी कुंडा आहिनि? 1 2 3 4 5। घणी कुंडा आहिनि? 5 2 3 4 5। हिन में घणी आहिनि? 5। हिन में 5 ॾिसो, 1 2 3 4 5। हिन में घणी? 5। हाणे हिक हिक में घणियूं आहिनि? 5 5 आहिनि। हाणे 5 हे थी वयूं, जोड़ के 5 हे थी आ, ठीक आ। वरी 5 नया थी आ, ठीक आ। ये आहिनि घणा? 3 पर हिन कुंडा घणियूं आहिनि? 5 5 कुंडा आहिनि। घणी कुंडा आहिनि? 5 5 कुंडा आहिनि। हाणे असां ही 5 5 लिखो, माने 5 10 5 घणा थी आ? 15 थी। हिन घणी थी? 15 कुंडा। पर जेकॾहिं असां हिनखे ॿी ॿोली में कयूं त हे घणा आहिनि? 3 घणा सितारा आहिनि? 3 स्टार फिश घणी आहिनि? 3 आहिनि। हिते घणी कुंडा आहिनि? 5। छा कंदासीं? 3 खे 5 सां डायरेक्ट जवाब लिखंदासीं। 3 15 5 का 1 थी वियो 15। अचे थी ॻाल्हि सम्झ में? बजाय ना 5 5 5 लिखाऊं, चौथों स्टार ठाहियो, मिसाल तो रे चौथों भी ठाहियो रे। घणा थी आहिनि? 4 थी विया। हाणे असां हिक हिक 5 5 लिखाऊं, कीअं लिखाऊं? 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5। हाणे छा कंदासीं? 5 5 10 10 5 15 15 5 20। पर जेकॾहिं असां चऊंगा हिक हिक घरान 5 आहिनि, हिक हिक घरान 5 आहिनि, ठीक आ। हिक हिक 5 आहिनि, ठीक आ। घणा थी? 1 2 3 4 थी विया, 4 थी विया। छा कंदासीं? 4 5 20। माना ज़र्ब ना ही कंदासीं, ठीक आ। कोई भी टाइम में इलाही थींदा आहिनि, ऐसा टाइम ॿुधाइणा आहिनि त आसानी सां ॿुधाए सघूं था। मिसाल ॾियां तव्हांखे, एक खीर जो पाव आहे। खीर हूअं लीटर में थींदो आहे, पर असां वटि पाव में थींदो आहे, ठीक आ। ये पाव लिखावा, ये लिखो लिखावा, ठीक आ। या हिन खे लॻायो हाली क्लास पाव, मैं लॻायो हाली ये पाव लिखियो। माना हे घणा थी विया असांखे? 1 पाव 2 पाव 3 पाव, चौथो पाव विधा। ये 4 पाव थी विया असां वटि, ठीक आ। हाणे असां लिखंदासीं 4। हाणे मिसाल तौर सां हिनखे मिसाल जो हिन जो कर पेज आहे, हे घणे जो आहे? कर पेज आहे। हे भी 20 पंजो आहे, हे भी 20 पंजो आहे, हे भी 20 पंजो आहे। हाणे छा लिखंदा? ब जोड़ कयूं न, घणा? 1 2 3 4 ब 10 ॿिया 4 ॾींदासीं। हाणे 4 खां हिक हिक मिली छा आहे? 10 ॿिया 4 दूं 8 रुपया। हाणे जेकॾहिं असां ईअं लिखूं, या असां ॿी ॿोली में लिखूं, हिन घणा? 2 जोड़ 2 जोड़ 2 जोड़ 2, ठीक आहे। 2 4 6 8 8 थी वियो। हाणे हे टोकरी आहे, 20 में सामान पियो आहे, 20 पंजो पियो आहे, 20 पंजो पियो आहे। ईअं क्यों? हिन खे बिल खे क्यों हाणे हिते क्या आहिनि? 24 पंज सामान आहे, हिन में 24 पंज सामान आहे, हिन में 24 पंज सामान आहे, हिन में भी 24 पंज उदास में, ठीक है। 24 उदास में बड़ी वजह है 1 2 3 4 4 भरनी है, जंहिंमें 24 पंज सामान पियो आहे। छा कंदो? 4 खे गड़बड़ ॾींदो चैन सां, चैन गड़बड़ ॾींदो चैन सां। 4 चौक 16। हाणे 4 16 थी वियो। हाणे असां हीअं जोड़ कयूं, 4 4 8 वन 4 4 8 8 4 12 12 4 16। ये मेरा 16 लिख के दूंगा, ठीक है। मेरे तरीके से कोई भी हिसाब दे लो द आसान का जाने पूरा मिसाल दो रे सामने ने एक टुकड़ो में 1 2 3 4 5, ठीक है। અને એક એક અસાને મિલે તો ઘણી में 10 रुपए में 10 में दुमले, 10 में दुमले, 10 में दुमले, 10 में दुमले, ये भी 10 में कितना है? 1 2 3 4 5। अच्छा करना है 10 के 5 सां ज़र्ब ॾींदासीं। असांजे बजाय हिक हिक जोड़ कयो वचन कीअं डायरेक्ट ज़र्ब कंदासीं। 5 खे ॿुड़ी सां ज़र्ब ॾींदो, छा थींदो? 5 ॿुड़ी जो ॿुड़ी ऐं 1 5 50। असां छा जवाब आयो? 50। हाणे असां हूअं जोड़ कयूं, ईअं जोड़ कयूं, हिक खे
तभी असांजी जवाब में 50 जो 10 10 20 20 10 30 30 10 40 40 10 50 एक है 50 में मिली दो मैं घणी जोड़न के साथ मिलाने जे लाइ छा कयो असां आसान तरीक़ो ज़रूर मिलंदी आहे डायरेक्ट थोड़ो मूं हेॾा हिसाब कयो न जेकॾहिं साॻियो सब्जी जो तादाद आहे साॻियो सब्जी जो तादाद असांखे मिले थो त उन साॻिए खे छा कंदासीं उन जो अंग लिखी ऐं मिसाल जो 10 10 रुपए जी क़ीमत आहे त असां घणा आहिनि 5 छा कंदासीं गड़बड़ींदासीं थोड़ा पढ़ंदासीं हिन जे लाइ असांखे थोड़ा यादि हुजणु ज़रूरी ठीकु आहे